कुते ऐं कुकड़ जी दिलचस्प ऐं सभ खामोश कहाणी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां आज़ाद मुख्तियार जरवार। साथियों, अॼु जी कहाणी हिकिड़े कुकड़ ऐं कुते जी आहे। कहाणी इंतहाई दिलचस्प अथव ऐं हिन में हिकु सबक़ु पिणु आहे, सो मुकमल ज़रूरु ॿुधिजो। साईं, ॻाल्हि था कनि त हिकिड़े बादशाह जे बोरची खाने में हिकिड़ो कुकड़ ऐं कुतो ॿई गॾु रहंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं सुबुह जो छा थियो, जो बोरची थांव पे धोता त कुकड़ ऐं कुतो बि उते ॿई मौजूदु हुआ। उते ॻाल्हियूं कंदे कंदे कुकड़ अची कुते खे चयो त यार, अॼु बोरची जेको देॻड़नि मां चांवर कढी उछलाईंदो से आउं खाईंदुसि। ऐं सुबुह जो वरी बादशाह सलामत जी धाल जेका कारी कुंडी में आहे उसा मरंदी, तूं उतां वञी खाई ढहो कजांइ। उन वक़्तु बादशाह सलामत बि उते भर पासे में किथे मौजूदु हो, जेको जानवरनि ऐं पखियुनि जूं ॿोलियूं पिणु ॼाणींदो हो। तंहिं जॾहिं उहा कुकड़ ऐं कुते जी गुफ़्तगू ॿुधी, तॾहिं हुन शाम धारे वज़ीर खे घुराए हुकुम ॾिनो त फिलाणी मुंहिंजी मेंह आहे, सो हींअर ई विकिणी छॾ ऐं सुबुह खां अॻु में विकिणी इन जा ॾोकड़ मूंखे आणे ॾे। हुकुम मूजिबि वज़ीर वञी मेंह खे विकिणी आयो। ॿिए ॾींहं जो सुबुह जो वरी बि कुकड़ ऐं कुतो बोरची खाने अॻियां अची ओभर खाइण लाइ गॾु थिया त कुकड़ वरी बि कुते खे चयो त यार कुता, ॿेली अॼु इहा ओभर वरी बि आउं खाईंदुसि, छो त सुबुह जो बादशाह जो सामूंडी घोड़ो आहे उहो मरंदो। तूं छा कजांइ जो उहो खाई वरी ढहो कजांइ ऐं हीअ ॿेली ओभर सुअर मूंखे खाइण ॾे। कुते चयो त तो चयो हो त मेंह मरंदी, साब कान मुई, हाणे जेकॾहिं घोड़ो न मुओ त पोइ आउं तोखे खाईंदुसि। बादशाह जीअं त हिकु ॾींहुं पहिरियों हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं, सो ॿिए ॾींहुं बि उते अची पासो वठी बीठो हो, तंहिं ॻाल्हियूं ॿुधियूं। तंहिं जॾहिं उहा गुफ़्तगू ॿुधी त वज़ीर खे हुकुम ॾिनई त मुंहिंजो फिलाणो सामूंडी घोड़ो महांगो साहंगो विकिणी छॾ। वज़ीर हुकुम मूजिबि घोड़ो बि विकिणी छॾियो। जॾहिं टियों ॾींहुं थियो त वरी बि बोरची खाने अॻियां कुतो ऐं कुकड़ अची गॾु थिया। कुते अॼु कुकड़ खे चयो त अॼु तोखे खाईंदुसि। कुकड़, तुंहिंजूं पहिरें वारियूं ॿई ॻाल्हियूं कूड़ियूं निकितियूं आहिनि, तुंहिंजूं ॿई पहिरें वारियूं ॻाल्हियूं कूड़ियूं निकितियूं आहिनि ऐं अॼु आउं तोखे खाईंदुसि। तंहिं ते कुकड़ घणी आज़ी करे कुते खां जिंद छॾाई ऐं उहो ॾींहुं बि ओभर खाइण जी कुते खां मोकल वरिताई ऐं कुते खे चयईं त यार कुता, सुभाणे त बादशाह ख़ुदि मरंदो, पोइ तमामु घणा भत थींदा ऐं गोश्त थींदा, पोइ पाण सभु खाई ढहो कंदासीं। ऐं हा, जेकॾहिं ईअं न थिए त पोइ तूं भली मूंखे खाई छॾिजांइ, ऐं तोखे इनकार कोन कंदुसि। बादशाह उते पासे में वेठो हो, लिको वेठो। जॾहिं बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं कुकड़ ऐं कुते खे घुराए खाउन हक़ीक़त पुछाई त कुकड़ चयो त हुननि ॿिन्हिनि चयो त साईं, मेंह ऐं घोड़ो तव्हांजे सिर जो सदको ते थिया। कुकड़ हुनखे सम्झायो बादशाह खे, मगर तव्हां विकिणी छॾिया, पर जिन माण्हुनि खे तव्हां विकिया तिन वरी पंहिंजो हक़ ॾेई ख़रीद कया, तंहिं करे उहे उते न मुआ। जेकॾहिं तव्हां वटि हुजनि हा त इहे मरी पवनि हा ऐं तव्हांजो सिर जो सदको निकिरी पवे हा, पर हाणे छा आहे जो तव्हां ते अजल ज़रूरु अचिणो आहे। पोइ त बादशाह यकदमि काफ़ी सारियूं ख़ैर ख़ैरातूं कयूं, भत देगूं लाथियूं, मगर कुझु बि न वरियो सरियो। ॿिए ॾींहुं छा थियो जो बादशाह जी हयाती पूरी थी वई ऐं बादशाह सलामत जे मरण खां पोइ खोड़ सारा भत गोश्त जाम थिया ऐं कुते ऐं कुकड़ ॿिन्ही खाई ढहो कयो। जॾहिं बादशाह जानवरनि जी ॿोली सिखण जी कोशिशि कई हुई, तॾहिं खेसि हिकिड़े फ़क़ीर चयो हो त बादशाह इहे ॿोलियूं न सिख। तॾहिं खेसि उन ई ॿोली सेखारींदड़ माण्हू पिणु चयो हो त बादशाह इहा ॿोली न सिख, उन मां फ़ाइदो कोन थींदो। मगर बादशाह न मुड़ियो, नेठि खेसि उन ई ॿोली सिखण जे करे बेवक़्तु मौत नसीब थियो। ॿोली न सिखिया त संदसि सिर जो सदको मेंह या घोड़ो थिए हा, न ई कुते ऐं कुकड़ जी हू ॿोली ॿुधे हा, सम्झे हा, ऐं न ई उनखे ख़बर पवे हा। पर हाणे छा कजे,
पर हाणे को वक़्तु बची वञे हा त हीउ सभु कुझु थी वञे हा। तॾहिं त पुॼण जो पहाको आहे त माल वारे जो माल वञे, पर सुञे जो वञे त सिर ई वञे। सो बादशाह सलामत बि पंहिंजी सिर जो नज़राणो नेठि पेश करे छॾियो। सची उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त ख़ैर ख़ैरातूं करियो, ज़कातूं कढो ऐं पंहिंजे नसुल लाइ बचण लाइ रब जी राह में बि ॾींदा करियो। सो ही हुई अॼु जी कहाणी। वधीक हिन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।